वारा में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़सूद अहमद, मुश्ताक चांडियो ऐं ॿियनि चयो त हिन जदीद दौर में वार्ड नंबर 7 मिठा कॉलोनी जा रहवासी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। इलाइक़े में गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त इलाइक़े में बुनियादी सहूलतूं ॾियण सां गॾु सफ़ाई जा इंतज़ाम कया वञनि। सिजावल ज़िले में इरीगेशन अमलदारनि जो अनोखो कारनामो। हिकु तरफ़ ॿोॾि जो अलर्ट जारी आहे त ॿिए पासे पाणीअ जी वाराबंदी करे सारियल फसल खे नुक़सानु पहुचाइण ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगार शफ़ीक चांग, अमीन चांग ऐं ॿियनि चयो इरीगेशन अमले जी नाअहली ऐं लापरवाही सबबि पाणीअ जी हथरादू खोट पैदा करे वाराबंदी ऐं गेज घटि रखी आबादगारनि खे नुक़सानु रसायो पियो वञे। उन्हनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त पाणीअ जी खोट ऐं वाराबंदी ख़तमु कई वञे। नवदेरो में PPMPA मीर नादिर ख़ान मक्सी मोरिया बंद ते पहुची हाकी स्पेयर जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते चीफ इंजीनियर मुख़्तियार अबड़ो बचाव बंदनि जी मौजूदा सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। PPMPA मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां बचाव बंदनि जी सूरत हाल जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ॿोॾि में पाणीअ जा अंग अखर दुरुस्त नथा ॾिना वञनि, जंहिं करे मुंझारो पैदा थी रहियो आहे। मोरिया बंद हसास आहे, उनखे मज़बूत करण लाइ ॾींहुं राति कमु जारी आहे। पासे नवदेरो में बेले खाते जे सूबाई सलाहकार बाबुल भयो बिलावल नेचर पार्क जो दौरो कयो। सूबाई सलाहकार सिंधु दरिया में आकिल आगाणी बंद समेत मुख़्तलिफ़ बंदनि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। बचाव बंदनि ते लॻल लाइव स्टॉक मेडिकल कैंपुनि जो दौरो करे जानवरनि जे हलंदड़ इलाज ते ब्रीफिंग वरिती। हबचौकी में SUB पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं देहनि में बुनियादी सहूलतूं, पीअण जे मिठे पाणी, हाई स्कूल ऐं इस्पतालूं न हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते कराची डिविज़नल सेक्रेटरी मुनीर मक्सी, मोहम्मद अली भंड ऐं ॿियनि चयो त ब्रिटिश दौर खां अॻु देह मनुल्ला बनू ऐं ॿिया सदियुनि खां सिंध धरती ते मौजूदु आहिनि, पर अफ़सोस त हिते रहंदड़ माण्हुनि खे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ज़मीन जी लीज़, पीअण जे साफ़ पाणी समेत ॿियूं बुनियादी सहूलतूं ॾेई इलाइक़े जे माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।